अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकु तमामु ज़बरदस्त बहितरीन सिंधी टेली फिल्म जी रिकॉर्डिंग थी रही है ऐं हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहिया आहिनि इहो मां अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिकु तमामु बहितरीन ज़बरदस्त सिंधी टेली फिल्म शूट थी रही है। हिन फिल्म में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण कम करे रहिया आहिनि, जीअं त सैयद निसार शाह, बिलावल खोखर, सतार लाड़ उर्फ मज्जू, रीमा नाज़ ऐं इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन फिल्म में कम करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन फिल्म जो डायरेक्टर आहे सतार लाड़ उर्फ मज्जू। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन फिल्म जो नालो आहे गजगोड़। दोस्तों ही फिल्म जेकी आहे कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों ही फिल्म जेकी गजगोड़ आहे ही सतार लाड़ मज्जू जे यूट्यूब चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।